अस्सलाम वालेकुम। केड़ा हाल न बाबा? खुश आयो बर्थडे। नालो छा तुंहिंजो? जुल्फकार। पढ़ी घणे में तो? चौथे में। पढ़ी छा थींदे? डॉक्टर। माशाल्लाह। तुंहिंजो बाबा नालो छा आहे? नाज़म। नाज़म। घणे में पढ़ींदो? चौथे में। पढ़ी छा थींदे? पायलट। पायलट। माशाल्लाह। बाबा तुंहिंजो नालो छा आहे? शहजाद। शहजाद। शहजाद घणे में पढ़ींदो? पंजे में। पढ़ी छा थींदे? डॉक्टर। डॉक्टर। बाबा तुंहिंजो नालो छा आहे? कामरान। कामरान। घणे में पढ़ींदो? पंजे में। पढ़ी छा थींदे? डॉक्टर। डॉक्टर। बाबा तुंहिंजो नालो छा आहे? राशिद अली। राशिद अली। घणे में पढ़ींदो? पंजे में। पढ़ी छा थींदे? क्रिकेटर। क्रिकेटर। बाबा तुंहिंजो नालो छा आहे? रिजवान। रिजवान। रिजवान घणे में पढ़ींदो? चौथे में। पढ़ी छा थींदे? पायलट। पायलट। तुंहिंजो नालो छा आहे बा? छा नालो आहे? शायर। घणे में पढ़ींदो? हाँ अल्फाम। पढ़ी छा थींदे? छा थींदे पढ़ी? बकरियां तरह।